आहे लाड़काणो टाइम ऐं मां आहियां अवां जो मेज़बान मुनवर हिंद। असां सॼी सिंध खे सॼे पाकिस्तान खे पंहिंजी धरती था सम्झूं। सिंध में तारीख़ी हैसियत रखंदड़ शहर लाड़काणो जा बुनियादी मसइला कॾहिं हल थींदा? ड्रेनेज सिस्टम जी बहाली कॾहिं मुमकिन थींदी? असां वटि सिहत जो निज़ाम अहिड़ो न आहे, असां वटि एतिरा डॉक्टर न आहिनि, एतिरियूं अस्पताल न आहिनि। उत्तर सिंध जी वॾी अस्पताल चाणका अस्पताल में इलाज जा मुंतज़र मरीज़। वॾे में वॾो मां सम्झां थो हिन महिल जेको ख़तरो आहे उहा फर्स्ट लाइन उहा ई पैरामेडिक्स ऐं डॉक्टर्स आहिनि। पीअण जे साफ़ पाणीअ लाइ केरु उपाउ वठंदो? तो माहिर जेके टेस्ट करण वारा आहिनि उहे चवंदा त हीउ पाणी त पीअण जे लाइक़ु ई न आहे। शहर जा उजड़ियल ऐं वीरान पार्क कॾहिं बहाल थींदा? आबादगारनि ऐं हारियुनि जे फसल जी बहितरी लाइ केरु उपाउ वठंदो? सियासी पॉइंट स्कोरिंग न आहे, सिर्फ़ु इन हवाले सां असां अवेयरनेस था ॾियारियूं चाहियूं त सिंध हुकूमत जेका आहे पाकिस्तान में सिंध जी आवाम जे लाइ कुझु करे रही आहे। पुलिस जो आवाम सां रवैयो कॾहिं बहितर थींदो? ऑलमोस्ट हमारा 99% तक क्राइम कंट्रोल है। आवाम जे मसइलनि जो केरु भरजलू थींदो? सिंध जे कुंड कुड़च में पहुची करे सिंध जो केस विढ़ियो अथनि। हिननि सभिनी मसइलनि जे हल लाइ असीं वठंदासीं अवां जो आवाज़ ऐं पहुचाईंदासीं आला ऐवाननि ताईं प्रोग्राम लाड़काणो टाइम में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धरती TV। लाड़काणा टाइम्स जुमे ते शाम जो 4:10 ते।